अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवानी हो जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। कराची समेत सिंध के मुख्तलिफ इलाक़न में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। मुख्तलिफ वाक़िअनि में 6 ॼणा फौत। बरसात सबब केतिरनि शहरनि में बिजली जो निज़ाम डामाडोल थी वियो। हेठाणी वारा इलाइक़ा रोड रस्ता पाणी सां भरिजी विया। कराची शहर के मुख्तलिफ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात पवंदी रही। लाड़काणो, सखर, कंबर, खैरपुर, कंदकोट, सांगड़, नौशरफल, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में वसारो। सेवन, पडीदन, शाहपुर चाकर, पुलजी स्टेशन, कंडियारो, रानीपुर, सराड़ी ऐं ॿियनि शहरनि में बरसात सबब मौसम खुशगवार थी वई। कराची में बरसात खां पोइ करंट लगन ऐं छितियूं किरण सां 2 ॿारनि समेत 4 ॼणा फौत। तेज़ बरसात दौरान भितियूं किरण सबब लाड़काने में नौजवान ऐं चूंडको में नीगर फौत। बलोचिस्तान में बरसातन तबाही मचाए छड़ी। 24 कलाकनि दौरान घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण पाणी में लुड़ी वञण ऐं ॿुॾी सबब 13 ॼणा हयातियूं विञाए वेठा। 20 खां वधीक ज़ख़्मी। बलोचिस्तान जी डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी मूजिब किला सैफुल्ला, ज़ौब, बशीन, हरनाई ज़िला में तमाम घणो मुतासिर थिया। मुस्लिम बाग, कमरदीन ऐं खुशनोब में बि ॿोॾ वारी सूरत राब्ते जी पुल लुड़ी वञण सबब खुशनोब जो राब्तो ॿियनि इलाइक़नि खां कटिजी वियो। मोहतरज़ई, लोही, पद, रागा, सुल्तानज़ई में बि रोड पाणी सां वेकिरे हेठि लुड़ी। हलंदड़ हफ़्ते बरसातनि जो अलर्ट जारी थियो आहे। चौमासे बरसातुनि सबब 77 फौतगियूं थियूं। अवाम खे एहतियात खां कम वठणो पवंदो। शहरी गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। माहौलियात बाबति वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर शेरी रहमान चयो आहे बरसातुनि सबब डैमनि में पाणी जी सतह में वाध आई आहे। चौमासे जूं बरसातूं 87% वधी वयूं। मौसमाती तब्दीली सबब मुतासिर थियल मुल्कनि में पाकिस्तान 6 नंबर ते आहे। पढ़ई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमरीकी पढ़ई वज़ीर एंटोनी ब्लिंकन सां फ़ोन ते राब्तो वापार ऐं सिहत वारनि शोबनि समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में अवामी ऐं कारोबारी राब्ता वधाइण घुरिजनि। आपके साथ तो अभी इनमें से कुछ भी नहीं हुआ, तो आप कह रहे हैं कि जी मैं हरासा हो रहा हूँ, मुझे तंग किया जा रहा है, मुझे दीवार से लगाया जा रहा है कि 50 अरब रुपया इस कौम का जो है वो गबन करवाने के लिए आपने 5 अरब रुपए के एसेट्स 458 कनाल अपनी अहलिया मोहतरमा के नाम पे, बनी गाला में फरा गोगी के नाम पे आपने हासिल की। और अगर आप कौम को सब कुछ बताने पे तुले हैं कि जी मैं सब कुछ बता दूंगा, अगर आप बता देंगे तो जरा कौम को थोड़ा तसल्ली और यानी वेरिफिकेशन हो जाएगी। पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान सां ॻाल्हियूं। प्रे डायलॉग स्टेज आहिनि। इमरान ख़ान 57 एकड़ ज़मीन ज़ाल जे नाले ते वरिती ऐं 25 एकड़नि खां वधीक ज़मीन फराह ख़ान जे नाले ते वरिती। अञा त इमरान ख़ान खां रुगो सवाल पुछिया पिया वञनि। पंजाब मां गॾु कयल रक़म वज़ीर आला हाउस वेंदी हुई या बनी गाला घरू वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह चयो त एराज़ी सिंध जो इक़रारनामो रजिस्ट्री सभु कुझु मौजूदु आहे। इमरान ख़ान खे डी चौक ते विहण न ॾिनो वियो त छा उहो हिरासत करणु आहे? इमरान ख़ान ॿुधाए त खेसि कीअं हिरासत कयो पियो वञे। इमरान ख़ान अञा ताईं तोशाखाना जी सूखड़ियुनि जो जवाबु न ॾिनो। 4 साल बहरहाल वो इस मुल्क का वज़ीर आज़म रहा है और जब 2018 में मुल्क के वज़ीर आज़म बने तो 1 करोड़ नौकरी, 50 लाख घर का नारा। जब वज़ीर आज़म बने तो 90 दिन में करप्शन खत्म करने का नारा। जब वज़ीर आज़म बने तो 100 दिन का माशी प्लान। NCA का फैसला आ गया,
कोई मनी लॉन्ड्रिंग नहीं हुई, कोई करप्शन नहीं हुई, किसी किस्म का कोई इख्तियारात का नाजायज इस्तेमाल नहीं हुआ। बताएं अवाम को। अदारों की आर्म ट्विस्टिंग करके, FIA को इस्तेमाल करके किस तरह 4 साल सियासी इंतकाम लेते रहे, बताएं अवाम को। सैफिर बाबत खत में बुशा बीबी जी हिदायत कढियो वियो। बुशा बीबी इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाइण जी हिदायत ॾींदी रही। फरह गोगी ऐं बुशा बीबी ख़िलाफ़ जांच शुरू कई वई। बिज़नेस ट्रांज़ेक्शन बुशा बीबी ऐं फरह गोगी विच में थींदी रही। इमरान ख़ान सियासी ड्रामो करे रहियो आहे। संदसि ज़हनी हालत ॻणती जोगी आहे। अॻूणे वज़ीर आज़म पंहिंजे दौर में मुख़ालिफ़नि ते सियासी केस ठाहिया। नेब ऐं FIA खे सियासी इंतकाम लाइ इस्तेमालु कयो। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस ऐं इमरान ख़ान ॿुधाए त हू कीअं 4 सालनि ताईं सियासी इंतकाम वठंदो रहियो। इमरान ख़ान ॿुधायो त शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारी जो मनसूबो कीअं जोड़ियो वियो ऐं LNG जे सस्तीकरण जा मुआहिदा छो न कया विया। मुल्क जे पढ़ी पॉलिसी जी तबाही जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। हर इदारे में करप्शन कई, हाणे खेसि ॿुधाइणो न पर जवाबु ॾियणो आहे। अवाम खे ॿुधाए त संदसि असासनि में वाध कीअं थी। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी घरवारी बुशा बीबी जी वेझी दोस्त फरह गोगी ख़िलाफ़ करप्शन केस जी जांच में एम अकबराई एंटी करप्शन पंजाब जे तर्जुमान जो चवणु आहे त सिक्योरिटी एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान खां फरह गोगी जी तामीराती कंपनी बाबति रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। फरह गोगी जी हाउसिंग सोसाइटी जो रिकॉर्ड बि तलब कयो वियो आहे। गुजरांवाला हाउसिंग सोसाइटी जे डेवलपमेंट जे हवाले सां जांच कई पई। इलेक्शन कमीशन बेज़मीर आहे। हुक्मराननि खे खटराइण जी कोशिश करे रही आहे। जेतिरी बि धांधली कई वञे ही खटे नथा सघनि। शरीफ़ कुटुंब अॼु ताईं हिकु कमु ईमानदारी सां नाहे कयो। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मुल्की मईशत खे 2 महीननि में मथां खां हेठि किरायो वियो आहे। संदन दौर में रिकॉर्ड डॉलर मुल्क में आया। हारियुनि खे सभ खां वॾो फ़ाइदो रसियो। उन्हनि हारियुनि जी मुआशी क़तल करे छॾियो। सेनेट की चूंड में पीपल्स पार्टी उम्मीदवार खालिदा सिकंदर बेंद्रो कामयाब। सिंध में डॉक्टर सिकंदर बेंद्रो के लाडाने सबब सेनेट की खाली सीट ते चूंड थी। डॉक्टर सिकंदर बेंद्रो की घरवारी खालिदा सिकंदर बेंद्रो 97 वोट खणी सोभ माणी। PTI नूर अल कुरैशी के उम्मीदवार बीहारण बाद इलेक्शन जो बाइकाट करे छॾियो। सेनेट इलेक्शन में शिकस्त ॾिसी PTI बाइकाट कयो। जादू टोणे जी सियासत वधीक न हलंदी। सिंध जे इतलात वारे वज़ीर शहरजी लीना मेमन चयो त समूरे मुल्क में PTI जो ग्राफ किरी वियो आहे। PTI ख़िलाफ़ नवां करप्शन स्कैंडल साम्हूं अचणा आहिनि। इमरान ख़ान किरियल हरकतनि बदिरां सिधी रस्ते ते अची वञे। कानून खां मथां केर बि न आहे। हलीम आदिल शेख खे एंटी करप्शन गिरफ़्तार कयो आहे। हलीम आदिल शेख बेगुनाह आहे त अदालतनि मां आज़ादु थी। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर ऐं PTI अगवान हलीम आदिल शेख गिरफ़्तार। तर्जुमान मूजिब हलीम आदिल शेख खे लाहौर में हिकु ख़ानगी अस्पताल में हिरासत में वरितो वियो। हलीम आदिल शेख जे तर्जुमान मूजिब खेसि सादा कपड़ा पहिरियल एहलकारनि गिरफ़्तार कयो। ज़रीन मूजिब हलीम आदिल शेख ज़मीन जे कूड़नि कागज़नि ते बैंक मां कर्ज़ खयो हो। एंटी करप्शन सिंध सरकारी ज़मीन जा कूड़ा कागज़ ठाहिण जे इल्ज़ाम में खेसि गिरफ़्तार कयो आहे। ज़रीन मूजिब हलीम आदिल शेख सरकारी रिकॉर्ड में हेराफेरी कंदे सरकारी ज़मीन हिकु शख़्स जे नाले कराइण बाद पंहिंजे नाले कराई। खानगढ़ महर सरदारन में सरचा थी वियो। वेछा ख़त्म। अली गौर खान महर पंहिंजे भाइटे अली अनवर खान महर सां गॾु लखी बंगले पहुतो। सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं अहमद अली खान महर अली गौर खान महर जी आजियां कई। हिक ॿिए सां भाखिर पाए मिलिया। बिरादरी जे माण्हुनि ऐं चङनि मुड़सनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई। ख़ुशीअ में झुमरियूं मिठाइयूं विरायूं हुयूं। मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त हू पाण में भाइर आहिनि ऐं भाइर आहिनि रहंदा। समूरा वेछा ख़त्म थी विया। कौमी असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जी सिफारिश करे छॾी। PEC चेयरमैन नूर आलम खान चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत आलमी मार्केट में घटि थी आहे। जॾहिं क़ीमत आलमी मंडीअ में घटि थींदी आहे त पाकिस्तान में छो घटि नथी थिए। पेट्रोल क़ीमत आलमी मार्केट में वधंदो आहे त पाकिस्तान में वधी वञे थो। हुकूमत खे दरख़्वास्त आहे त अवाम खे रिलीफ ॾिनो वञे।
वफ़ाक़ी काबीना बिजली जे अघनि में वाध जी सिफारिश रद्द करे छॾी। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जो चवण आहे त बिजली जी क़ीमत में 70 रुपया 91 पैसा वाध जी मंज़ूरी नाहे ॾिनी वई। 100 यूनिट ताईं वापेदारनि लाइ बिजली जा अघ न वधाया वेंदा। बिजली जे अघनि में वाध जे हवाले सां अकथियनि खां पासो कयो। पीपल्स पार्टी पारां पंजाब में थियल ज़मीनी चूंडनि में नून लीग की हिमायत जो ऐलान। पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़मा कायरा चयो आहे त जेके मुस्लिम लीग नून जी टिकट ते चूंड विड़ी रहिया आहिनि हू उन्हनि खे सपोर्ट कंदा। गुज़िरियल इलेक्शन खटे जेको डफेड़ पैदा कयो वियो उन जो हाणे जवाबु ॾियणो आहे। नून लीग अॻवान ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त 20 तकनि ते पीपल्स पार्टी तरफ़ां भरपूर हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। उन ते फ़ैसिले ते हू पीपल्स पार्टी जो थोरो मञींदा। ईद उल अज़हा के मौके ते रेल के भाड़न में 30% घटाई जो ऐलान। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर साद रफ़ीक जो चवण आहे ईद जा 3 ॾींहं ट्रेननि के समूरन क्लासिस जा भाड़ा 30% घटि हूंदा। भाड़न में घटाई 10 खां 12 जुलाई ताईं लागू। सिंध में ईद के मौके ते जो ऐलान। सिंध हुकूमत मोकलन जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जुमे खां अंगारे ताईं मोकलूं हूंदियूं। सिंध हाई कोर्ट दुआ ज़ोरा की बाज़ियाबी बाबत नई दरख्वास्त फौरी ॿुधण लाइ मंजूर करे वरिती। दुआ ज़ोरा के वालिद मेहदी कासमी पारां दाख़िल करायल दरख्वास्त में चयो वियो दुआ ज़ोरा के ज़हीर अहमद अगवा कयो आहे। जॾहिं दुआ ज़ोरा के अगवा कयो वियो त उनजी उमिरि 13 साल 11 महीना ऐं 19 ॾींहं हुई। दरख़्वास्त गुज़ार मूजिब ज़हीर अहमद घटि ॼमार वारी संदसि धीअ खे पंजाब खणी वञी शादी कई। निकाहनामे ते दुआ जी उमिरि 18 साल ज़ाहिर कई वई आहे। जीअं निकाह खे जाइज़ करार ॾिनो वञे। जामशोरो सीता रोड ऐं थाणो बुलाखान में 3 औरतनि जा लाश हथ। जामशोरो भरिसां ॻोठ यूसुफ खोसो वेझो औरत खे गोलियूं लॻल लाश मिलियो। मक़तूलनि जी सदूरी ज़ाल कमरदीन बबर तौर सुञाणप। पुलिस मूजिब औरत खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। सीता रोड भरिसां ॻोठ डंगर लिंक रोड जे औरत जो गोली लॻल लाश मिलियो। सुञाणप न थी सघी। थाणे बुलाखान में नारी जो हाई ट्रांसमिशन लाइन जे थंभे में टंगियल लाश मिलियो। 20 वरह जी केकुओ धीअ मोहम्मद हाशिम जोगी तौर सुञाणप थी। नारी जे पीउ जो चवण आहे त संदसि धीअ धड़कन सबब घरां कावड़जी निकिती। कंदकोट में जवाबदार घरेलू अनपढ़ सां ज़ाल खे क़तल करे छॾियो। बी सेक्शन थाणे जी हद दौलतपुर वारे इलाइक़े में जवाबदार हनीफ पंहिंजी घरवारी परवेज़ा खे घुटा ॾेई क़तल कयो। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल में ज़रूरी घुर्जियूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले करे छॾियो। खैरपुर लॻ हथियारबंदन दुकान ते फायरिंग करे नौजवान के कतल करे छॾियो। मंगवारी में हथियारबंदन हमलो करे फायरिंग कई। दुकान ते वेठल नौजवान अल्ताफ हुसैन मेतलो मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि मूजिब मामूली ॻाल्हि तां 62 शख़्स हथियारबंदन वठी हमलो करे संदन नौजवान के कतल कयो। पुलिस को बि कदम न खणी रही आहे।